नाज़िर नवाब वली मोहम्मद वेझो पुलिस एहलकारनि जी मुबैना फायरिंग में ज़ख़्मी थियल ॻोठाणो कराची अस्पताल में फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कंदा यूसुफ रहंदे खां। जी यूसुफ, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाइण थो वञा नवाब वली भरिसां ॻोठ पकड़ियो में मुबैना पुलिस एहलकारनि जी फायरिंग में ज़ख़्मी थींदड़ हदायत पकड़ियो कराची अस्पताल में फौत थी वियो आहे। इलाइक़े में चिकताण वारी सूरताल छायल आहे। बचलपुर थाणे जी हद में ॻोठ पकड़ियो में आज़ादी चौपाई माल जी ॾेती नती सोटनि में जहिड़ो थी पियो, जंहिंमें ॿिनी धुरियुनि जा 5 खां 6 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। सिलसिले में मक़तूल जे भाइटे ज़फ़र ॾांहुं पकड़ियो राब्ते करण ते ॿुधायो संदसि चाचे मक़तूल हदायत पकड़ियो के बासर पुलिस एहलकारनि जानबूझ पकड़ियो। संदसि पुट पुलिस कांस्टेबल अज़ीज़ पकड़ियो घर ते हमलो करे फायरिंग करे क़त्ल कयो। बचलपुर थाणे ते बासर पुलिस एहलकारनि मथां एफआईआर दाख़िल हुअण जे बावजूद पुलिस का बि कार्रवाई न कई आहे। राब्ते करण ते बचलपुर थाणे जे वॾे मुंशी आरिफ उमर ॿुधायो त जवाबदार पुलिस एहलकारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। 24 कलाकनि अंदरि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जी गिरफ़्त में आंदो वेंदो। होॾां मक़तूल जे मरे खे ॻोठ गांजी पकड़ियो आंदो वियो आहे ऐं इलाइक़े में चिकताण वारी सूरत हाल आहे। वधीक खून रेज़ी जो अंदेशो आहे। जी यूसुफ, तफ़सील खां आगाह करण जे लाइ महिरबानी।